डेड़ी मुएगी डेड़ी सफजी पार लगाए मंजा काम यार मुझा काम यार डेड़ी मुएगी डेड़ी सफजी पार लगाए मंजा काम यार मुझा काम यार
हींअर सोनू चौधरी असांजे साम्हूं आणे थी नृत्य नाटक सतरंगी लाॾा जंहिंजो लेखक आहे कुमार खिलवाणी, हिदायतकार सोनू चौधरी नृत्य नाटक आहे सतरंगी लाॾा। ऐं मुंहिंजी जोइ जो नालो आहे सोनू। ईअं त मां हुनखे सोनी चई सघां थो, पर सही मां हुनखे प्यार सां चवंदो आहियां सोनली। ऐं मुंहिंजी सोनली मूं लाइ आहे ओनली एंड लोनली, यानी त अकेली ऐं सिकीलती। ऐं मुंहिंजी सोनली माने हीरोइन नंबर 1, पर मूंखे सम्झंदी आहे नौकर नंबर 1। अरे श्री तुझो मथो छो वियो फ्री जो बिना लेती लेती तो कई ये शादी। डार्लिंग चओ मां सदके वञे असुल घोरे फिटी के। ॿुध त सुबुह खां तूं किथे पई थी रुली पिनी? साहेड़ी बीमार आहे, उन खां पुछण वई हुअसि। अच्छा अच्छा। पुछियोमांसि गोमी हींअर तबियत कीअं अथई? ओए चयाई सोनू भेण बुखार त टुटो आहे पर टंगुनि में अञा सूर बाक़ी आहे। अरे अरे चयोमांसि रख गुरु बाबा ते, जीअं बुखार टुटो अथई टंग बि टुटी पवंदे। ठहियो जे हूं न मरे त तुंहिंजी परचाणी ॿुधी ज़रूरु मरी वेंदी। अरे मुंहिंजी ओनली लोनली सोनली तूं घोड़ीअ ते छो विहारींदा आहिनि? अरे खेसि यादि ॾियारींदे चवंदा आहिनि त पुट माउजा ही आख़िरी मौक़ो अथई जे भॼी सघी त हिन घोड़ीअ ते भॼ, न त शादीअ खां पोइ जो जा जूता खाइणा पवंदा। छा 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 छा? सोनली संदगीअ ते त पेर घोट खे ई रखणो पवंदो आहे। ऐं छोकिरियूं त सिर्फ़ु एतिरो चवंदियूं आहिनि, रख संदलीअ ते पेर मुंहिंजा मोर लाॾा, मुंहिंजा मोर लाॾा, मुंहिंजा मोर लाॾा। राणा मूंखे छॾे न वञ। छो न त तूं छा कंदीअ? कंदसि कुझु कोन, सिर्फ़ु एतिरो ई चवंदसि
दादा राम जेठमलाणी, डॉक्टर मोती प्रकाश, नामवर अदीब कीरत बाबाणी, राम जबराणी, चंद्र मंगराणी, शोभा चंद्राणी ऐं मदन जुमाणी। टिन अमर हस्तिन गोविंद माली, भगवंती नामाणी ऐं पुष्पा माली जे अॻियां जोत जलाए रहिया आहिनि। माली कल्चरल अकेडमी की तरफा तव्हां सभी जो हार्दिक स्वागत है। अज जे असांजे मुख्य मेहमान कर्मयोगी कानूनदान, अटल इरादनि वारो, मजबूत इरादा पंहिंजा आदर्श असूलन के हर तरह से निभाइण वारो इंसान श्री राम जेठमलाणी अज असांजे विच में है। मां चाहींदुसि त ज़ोरदार ताड़ियुनि सां उनजो स्वागत कयो। दोस्तों, इन जे सीने में भी एक मासूम दिल अथव, जंहिं दिल में सिर्फ़ मासूमियत ऐं प्यार ही प्यार भरियल आहे, पंहिंजे जातीअ लाइ, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे देश लाइ। अॼु ही ख़ासि दिल्लीअ में पंहिंजो कार्यक्रम छॾे करे, छाकाणि त हुननि जी प्रीत ही गोविंद माली साहिब सां ख़ासि हिते जीअं फ्लाइट मां लथा आहिनि सिधो हिते पहुता आहिनि तव्हांजे विच में। हिकु उहो दौरु हो जॾहिं माली साहिब ऐं कीरत बाबाणी सां हिननि कुलो कुले में मिलाए सिंधी ॿोलीअ जे तस्लीम लाइ या असां सिंधियुनि जे हक़नि जे लाइ पंहिंजो जीवन ॾिनो ऐं उन में लड़िया। हीउ ॿियो दौरु आहे जंहिंमें नौजवान टहीअ खे हू पंहिंजी रहबरी ॾेई रहिया आहिनि। माली कल्चरल अकेडमीअ जे हर क़दम में हुनजी असांखे सहायता आहे। हमेशह उनखे उनजा सुझाव, उन जूं सलाहूं असांखे मिलंदियूं रहनि थियूं। उन शख़्स जो, उन करम जोगीअ जो असीं हिते गुलनि सां ऐं तुशाले सां स्वागत कंदासीं। मां भेण शोभा चंदाणी खे चवंदुसि तो हुन जो गुलन ऐं पाकर सां स्वागत करें। ॿियो असांजे अॼु जे वक़्त जो सभापति श्री कीरत बाबानी, जंहिंखे ईअं चयो वञे ॿ जिस्म हिकु जान। माली साहिब सां हुनजो तमामु गहरो संबंध हो। अॼु असांखे हू पंहिंजो मार्गदर्शन ॾेई रहिया आहिनि। मां चाहींदुसि त चंद्र मंगनानी उन्हनि जो गुलनि ऐं पाखर सां स्वागत करें। सिंधियुनि पंहिंजा इतिहास जोड़िया आहिनि, न मिटजंदड़ बाब लिखिया आहिनि। असांजे दुबई जो दोस्त अदीब श्री मोती प्रकाश साहिब, जंहिं काफ़ी पहिरीं हिकु गीत असांखे ॾिनो, आंधीअ में जोत जलाइण वारा सिंधी, मिटीअ मां सोन बनाइण वारा सिंधी, उहो बि अॼु असांजे विच में आहे। सलमान प्यासी के ही इनाम असां संगीत के क्षेत्र में कयल सेवाउनि जी मदद ॾेई रहिया आहियूं ऐं सलमान प्यासी जो नालो कंहिंखां ॿुधियो कोन्हे। सलमान प्यासी खे असां ॾेई रहिया आहियूं 5000 ट्रॉफी। नृत्य के क्षेत्र में कदम वधाईंदे लोकप्रियता जे ॾाकनि जे मथे चलंदड़ कलाकार सोनू चौधरी खे असां इनाम सां सम्मानित करे रहिया आहियूं। सोनू चौधरी असांजो मुखिया आहे ऐं गोल पेट आहे। बुक निकल गई सर, बुक निकल गई सर। दोस्तों तालियां बजाओ, दिल बजाओ, इनके लिए सम्मान क्या है मिस्टर राम जेठमलाणी माली कल्चरल अकेडमी जा प्रेसिडेंट थियण उन्हनि क़बूलियो आहे। उन्हनि जी महिरबानी उन्हनि जी रहबरी जे अकेडमी काफ़ी अॻियां वधंदी, काफ़ी अॻियां वधंदा। बारे में जे ॻाल्हाइजे त तमामु घणो कुझु ॻाल्हाए सघे थो, पर मां सिर्फ़ु 2 या 3 ॻाल्हियूं चवंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि त मालीअ असांखे हर खेत्र में नाटक हुजे,
रंगमंच हुजे, साहित्य हुजे, कला हुजे, ड्रामा हुजे, आख़िर संगीत में भी जेका सिंधी जाति जी माली शेवा कई, मां दादा पंजवाईअ खे पासीरो रखी, बाक़ी मूंखे को बि अहिड़ो ॿियो क़ौम मूंखे सिंधी जाति जे अंदरि हिन 50 सालनि में नज़र नथो अचे जंहिंसां माली जी भेट थी सघे। जो उहे मौक़े सां छा कंदा आहिनि, कुझु ॾेई वेंदासीं पर कुझु न खणी वेंदासीं, कुझु ॾेई वेंदासीं पर कुझु न खणी वेंदासीं, बूर आहियूं लेवो उहे छणी वेंदासीं, कुझु ॾेई वेंदासीं पर कुझु न खणी वेंदासीं, बूर आहियूं ॾेई लेवो ऐं छणी वेंदासीं, दिलि जे बाज़ीअ तां अगरि दिलि बि खणी वेंदासीं, दिलि जे बाज़ीअ तां अगरि दिलि बि खणी वेंदासीं, वेंदे वेंदे बि कोई दाव खणी वेंदासीं। तुंहिंजे अखड़ियुनि जूं ही मूर्तूं गुलनि जी खिलंदियूं सुबुह जे हेल, सुबुह जे वेल थधी हीर बणी वेंदासीं, शल अब ताईं रहे रंग सलामत गुल जो, शल अब ताईं रहे रंग सलामत गुल जो, हीर जा पांग में खुशबू ई खणी वेंदासीं। मां उहा शख़्स हो जेको पंहिंजे पांग में हीर जा खुशबू खणी वियो, पर टिड़ियल गुल अञा आहिनि कि गुल इन खां पोइ टिड़ंदा। जोतमल जो जॾहिं नारायण शाम जो आहे, जे ॿई ॿार आहिनि उन्हनि मां नित नयूं, जे ॿई ॿार आहिनि उन्हनि मां नित नयूं, मूं पुठियां ज्योतियूं सदा जलनि पियूं, जे ॿई ॿार आहिनि उन्हनि मां नित नयूं, मूं पुठियां ज्योतियूं सदा जलनि पियूं, हेठली खिल टियण जी साहिब उहा जंहिंखे कूतर जूं घड़ियूं वेड़े वयूं, तूं ई चओ छा उन्हनि में तो ॾिठो, दिलि जे आईने जूं टुकड़ियूं तो कयूं, चंद खण हथ में मूं सिर तां हथ खयो, चंद खण हथ में मूं सिर तां हथ खयो, तो ई थे गिरनार जूं ॻाल्हियूं खयूं, जे ॿई ॿारनि उन मां नित नयूं, मूं पुठियां ज्योतियूं सदा जलूं। मालीअ जे बारे में जेतिरो चई सघिजे वो तमामु थोरो आहे। सिंधी साहित्य जो चमकंदड़ तारो ज़रूरु हो, पर हाणे इन तारे जे गुज़री वञण खां पोइ असांजे मथां कुझु फ़र्ज़ आहे। फ़र्ज़ु इहो आहे त जेके मालीअ जी ज़िंदगीअ जा मक़सद हुआ उन्हनि खे असीं अॻिते वधायूं ऐं अॻिते वधाइण लाइ कुझु महिनत ऐं कुझु क़ुर्बानीअ जी ज़रूरत आहे। अंग्रेजी में पास आहे त मनी मेक्स द वेयर गो। अॼुकल्ह का बि तहरीक, का बि मूवमेंट, का बि संस्था पैसे जी मदद बिना नथी अची सघे। तंहिंजे करे असीं सिंधी जेकॾहिं माली साहब जे मक़सदनि में प्यार ऐं एतबार रखूं था, पोइ उन जे लाइ असांखे पंहिंजे खीसे में हथ विझी कुझु क़ुर्बानी करणी पवंदी। असांखे पंहिंजे तहज़ीब में फ़ख़्रु आहे ऐं हुअणु खपे। 10,000 वरनि जी झूनी तहज़ीब आहे ऐं अहिड़ी दावा ॿियो को हिंदुस्तान जो तबको कोन थो करे सघे। कुझु ॾींहं थिया त मां लॉस एंजलिस में वर्ल्ड सिंधी सम्मेलन में वियोसि। उते मूं पंहिंजे सिंधी भाउरनि खे जेके सारे सॼी दुनिया मां इकठा थिया हुआ, उन्हनि खे मूं हिकिड़ी ॻाल्हि कई त हिंदुस्तान जो जेको संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जंहिंखे चवनि था, जेको असांजो सॼे हिंदुस्तान जो राजनीति ग्रंथ आहे, उहो सिंधियत जे बुनियाद ते ॿुधल आहे। उन्हनि थोरो अजब खाधो। हुनखे सम्झायो त चवनि था त असांजो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सो तमामु
वॾो पहुतो कॉन्स्टिट्यूशन आहे छाकाणि जो सेक्युलरिज़म जे बुनियाद ते ठहियलु आहे, धर्म निरपेक्षता जे बुनियाद ते ॿधलु आहे। मूं चयो मान त हिंदुस्तान जा जेके ॿिया रहवासी आहिनि उन्हनि खे धर्म निरपेक्षता जो सबबु अञा सिखणो आहे। असीं सिंधी इहो माउ जे खीर सां सिखी आया आहियूं। असां जेके रॉयल फकीर साहब चयो त सिंधी पिपल जे वण जी पूॼा कंदा आहियूं, चयो त जेकॾहिं पिपर में पाण धणी त बबूर में ॾियो, मस्जिद जे मंदर में बड़े हिप ॾियो। तो सेक्युलरिज़म तो असीं पंहिंजे नंढे हूंदे खां वठी सिखूं था ऐं असांजे खून में बीठल आहे, खून में जुज़ुब थियल आहे। ऐं मूं चयो त इहे 10,000 वरनि जी झूनी तरकीब आहे। हिकिड़ो किताबु लिखियो वियो असांजे सिंधी भाउ लिखियो भॻवान भिगवान। मां बार बार हर हिकु सिंधियुनि जे ॿेर में चवंदो आहियां त घटि में घटि ॿियो न त इहो किताबु घटि में घटि पढ़ो। रिटर्न ऑफ द आर्यन्स, भगवान गिरवाणी उहो माहिर आहे जंहिं सोल्ड ऑफ टीपू सुल्तान वारो किताबु लिखियो जंहिंखे सीरियलाइज़ कयो हिंदुस्तान में टेलीविज़न ते, ऐं तंहिंखां पोइ ही ज़बरदस्त किताबु लिखंदुसि ऐं हर हिकु सिंधी पढ़ंदो त उनखे तव्हांखे पंहिंजी सिंधियत में फ़ख़्रु थींदो ऐं सिंधियुनि जी जेका झूनी सभ्यता आहे उन जे लाइ क़दुरु ऐं क़ीमत घणो वधंदी। मां तव्हांखे वधीक टाइम ॾियां थो चाहियां मूंखे मनोरंजन लाइ आयो, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त हीउ जो वॾो जो मौक़ो आहे उन में ॿिनि क़िस्मनि जा उमंग थियनि था, कुझु ग़म कुझु ख़ुशी। जेसिताईं माली जी यादगिरी आहे, जॾहिं जॾहिं यादगिरी पवंदी त स्वाभाविक आहे त मन में ग़म ज़रूरु पैदा थींदो, छो जो हुन जो वञणु असांजे लाइ वॾो नुक़सानु हो ऐं सिंधियत जे लाइ नुक़सानु हो। दादा राम जेठमलानी, दादा कीरत बाबानी, मोती प्रकाश, श्री राम जौरानी, श्री चंद्र मंगनानी, मदन जुमानी ऐं भाउ ऐं भेनरूं, सभ खां पहिरीं मां हिकु ग़लतफ़हमी दूरि करणु थी चाहियां। हिन मानी कल्चर अकेडमी या हिन प्रोग्राम में जे कामयाबी जे पुठियां सिर्फ़ु मां न आहियां, मूं सां गॾु श्री राम जवारानी ऐं चंद्र मंगनानी। माली कल्चर अकेडमी में हाणे त असां सां दादा राम जेठमलानी बि आहिनि, मां चाहींदसि तव्हां उन्हनि जो बि स्वागत कयो। तार तुलकार विच सीरम तार, तार तुलकार विच सीरम तार, तूलह तो शरण तो द्वार, देवी मेरी कर तो पार। तार तुलकार विच सीरम तार, तार तुलकार विच सीरम तार। तो पखियड़ा तू बन उडामी कमर राम दे, पखियड़ा तू बन उडामी कमर राम दे, पेर चुनी अर्ज कजा सुंदर श्याम के, पेर चुनी अर्ज कजा सुंदर श्याम के। पखियड़ा ओ पखियड़ा, पखियड़ा हो पखियड़ा, पखियड़ा हो पखियड़ा, पखियड़ा हो पखियड़ा। दादाजी जरूर देख लो महाराष्ट्र में दादाजी की मना नहीं असां सिंधी दादाजी खे भई वॾो भाउ जो नालो दादाजी जो माना जो रखवाल जे There's the amount Mr. Jetmalani लेकर के शेयर होती है
सच्ची क्यों ना सच्चे सच्चे मदद कर दो हाली खने से तो फोन ना